भी हुए इन सॼे पीरियड में असांखे इहो 100 मच्छरदानी खां मथे का शइ मिली न आहे, न कॾहिं मुलाक़ात थी आहे। मां त एहतजाजनि लास्ट उन में इजलास में बि शिरकत न कई आहे। उन जो वञण जो फ़ाइदो ई न आहे। ज़मीर ई मुतमैन नथो थिए त 25 लीटर पेट्रोल वठी उन में असां बि भाङे बहिवार थियूं ऐं उते ज़िले कौंसल जी मानी खाई अचूं। सिर्फ़ु इन खां अलावा साल में सिर्फ 25 लीटर मिलंदो आहे। साल में इहो इजलास में उन टाइम इहो पर्ची खणी माण्हुनि खे मोकिलींदा आहिनि, जंहिं ते असांजो ज़मीर मुतमैन नथो थिए न विया। अॼु तव्हांजो ज़मीर मुतमैन आहे जेका इस्तीफ़ा ॾियो पिया? बिल्कुलु, हाणे इन खां अलावा ॿियो ऑप्शन ई न आहे। वापसी त न थींदी इंशाल्लाह न थींदी। तव्हां लुंड ग्रुप सां मुंहिंजे ख़्याल में सलाड़ियल आहियो। हा बिल्कुलु, लुंड ग्रुप सां आहियूं, रहंदासीं। ईअं न थिए त ख़ालिद ख़ान जो राति फ़ोन अचे ऐं तव्हां इहो इस्तीफ़ा वापसि वठी सघो। उन जो फ़ोन ज़िले चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि वेझो आहे, पोइ आख़िर उन ईअं छो कयो आहे? इहो हाणे उन खे ख़बर छा लाइ था कनि। 100 मच्छरदानी तव्हांखे मिलिया? 100 मच्छरदानी इन पीरियड में सॼो मिलिया आहिनि। 100 मच्छरदानी 4 सालनि में मिलिया अथव? 4 सालनि में 100 मच्छरदानी, उहा हिननि जी महिरबानी आहे। डिस्ट्रिक्ट काउंसिल में का तरह के न पिया थियनि त 4 सालनि में जॾहिं 4 बजटूं थियूं त उन्हनि मां हिकु दफ़े बि जेको बजट खां सवाइ का इजलास बि कोन थी आहे ऐं असां काथे का शइ डिलीवर बि कोन करे सघिया आहियूं। जॾहिं असां डिलीवर कोन कंदासीं त पोइ असां वटि ॿियो ऑप्शन इस्तीफ़ा खां सवाइ को आहे कोन। अच्छा, ही 3 सालनि खां पोइ ओचितो तव्हां ही इस्तीफ़ाऊं ॾियो पिया ऐं केतिरा तरक़ियाती कम तव्हांजे ज़िले काउंसिल में थिया? साईं, असां वटि तरक़ियाती कमु काई कोन थियो सवाइ चंद प्लेटनि खां, ठीकु आहे। उन खां अलावा ॿियो त काई कमु कोन थियो असांजो। ही ज़िले चेयरमैन तव्हांजो बिलावल भुट्टो ज़रदारी सां मंगुल ख़ान तमामु वेझो आहे ऐं पीपल्स पार्टी में आहे, तव्हां बि पीपल्स पार्टी में वेठा आहियो। छा हाणे तव्हां खां पार्टी नाराज़गी जो इज़हार न कंदी? साईं ॾिसो न, असां पीपल्स पार्टी जा असां ख़ातिर ख़्वाह आहियूं, ठीकु आहे। असां चाहियूं था पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे, पूरे सूबे में कमु करे थी। डिस्ट्रिक्ट काउंसिल ॿिया बि त आहिनि न, उहे बि कमु कनि था पिया सवाइ घोटकी खे। त ज़ाहिर आहे जॾहिं इहा ॻाल्हि असांजी चेयरमैन साहब ताईं पहुचंदी, बिलावल साहब ताईं, त ज़ाहिर आहे उन ॻाल्हि ते एक्शन खणंदो की बाबा असांजे कमु माण्हुनि जा कमु छो नथा थियनि। सालियानी बजट केतिरी आहे ज़िले जी आख़िर? साईं तक़रीबन 1 अरब पोइ दफ़े जेका थी 1 अरब 22 करोड़, उन खां पोइ दफ़े 1 अरब 17 करोड़, उन खां उन दफ़े 1 अरब 11 करोड़। 3 साल त तव्हां बि उते रहिया आहियो, मेंबर ख़बर त हूंदी हुई इहे पैसा केॾांहुं वञनि था जेके अरबे रुपया आहिनि? साईं इहे पैसा जेको आहे न, जेको असांखे सम्झ अचे त इहे वञनि था पिया पाण जेबनि में। कंहिंजे जेबनि में? ज़िले जेको चेयरमैन आहे उहो, या वाइस चेयरमैन आहे उहो, या केरु खणी वञे थो, या पीपल्स पार्टी पाण खणी थी वञे? न साईं, पार्टी वारा कोन था खणनि, पार्टी वारा कोन था खणनि। जेके हेठियां जेके वेठा आहिनि उहे ग़लति बराबरि बिलूं खणी करे उहे था खणनि। असां सां उन्हनि जो राब्तो हुयो। असां उन ॾींहुं बि चयोसीं तव्हां पीपल्स पार्टी जा ख़ैर खां इहो जो तव्हां 5 रुपए जो झंडो बि तव्हां न रखी सघिया हो। असां उन ते क़ाइमु दाइम ते दोस्तनि सां राब्ता हुया। सभु दोस्त चवनि पिया यार मान, पर उन्हनि कख न ॾिनो। जंहिं ते असां भले लुंड ग्रुप जा दोस्त बि 8-10 आहिनि, मार ग्रुप जा 8-10 वेठा आहियूं। असां तक़रीबन 21-22 आहियूं, लेडीज़ 6 जुदा आहिनि ऐं कुझु दोस्तनि सां असांजा राब्ता बि आहिनि। इनशाअल्लाह ताला 2-3 ईद खां अॻे तव्हांखे असां 51-52 माण्हुनि जी इस्तीफ़ायूं तव्हांखे साम्हूं ॾेखारींदासीं। सिर्फ़ु चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल जे ख़िलाफ़ असां। अच्छा, डिस्ट्रिक्ट काउंसिल में तव्हांखे मिलियो छा? कुझु ई कोन मिलियो, मिलिया ॿियो ख़ैर कुझु मिलियो। मंगुल ख़ान मिलियो आहे। अच्छा, हा बसि, ॿियो कुझु कोन मिलियो आहे। मंगुल ख़ान त मिलियो अथव? हा मंगुल ख़ान मिलियो आहे, इजलास ॾिसंदा आहियूं। अच्छा, भला जेको ज़िले चेयरमैन ऑफिस में महीने में घणा ॾींहं ईंदो आहे? साल में हिकिड़े ॾींहुं ईंदो आहे। हिकिड़े ॾींहुं। ऐं वाइस चेयरमैन? वाइस चेयरमैन मता 9 महीननि में आयो हुजे बि कॾहिं कमकार सां थी सघे थो, पर ॾिठो उहो कोन्हे। उहो असांजो सदर बि आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो। बाक़ी पोइ इहा बजट केॾांहुं वञे थी अरबे रुपया? इहो हाणे उन्हनि मालिकान खां पुछो त काथे करनि था। अच्छा, असांखे कहिड़ी ख़बर। ही जेके इस्तीफ़ा आहिनि सिर्फ़ु ख़ाली धमकी आहे? न धमकी न, जेको इनको वापसि थियण जो सोचे बि नथा सघूं। जेको हलफ़ असांजो हल्फ़ आहे जेको फिरदो उनखे पिरान पीर महबूब सुभाणे पींदो। ठीकु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा इस्तीफ़ाउनि जो सबबु इहो आहे जो असांजे जेके बि यूसिन जा दोस्त वेठा आहिनि मेंबर, इन्हनि कंहिंजा कम न थिया आहिनि। सही। इन जे करे हर को मजबूर थी कमनि जे करे, ॿियो को सबबु कोन्हे। कमु न ॾिना अथनि, डेवलपमेंट असां करे न सघिया आहियूं। अॻिला 5 साल जेका 4 साल हाजी ख़ान हुयो उन में बि असांखे मिसाल मजबूरियूं थोरी थियूं, जंहिंजे करे उहे असां कमु पूरा न करे सघियासीं। वरी हाणे ॿीहर असां चूंडिजी आया आहियूं त वरी बि असांखे को कमु न मिलियो आहे। इन जे करे कई दफ़ा असां चेयरमैन साहब खे रिक्वेस्ट कईसीं, इजलासनि ते एहतजाज कयासीं, पोइ बि उहो असांखे कमु डिलीवर न करे सघियो आहे। हाणे मजबूर थी ॿियो हाणे असां वटि चारो ई कोन हुयो, इन करे असां पंहिंजूं इस्तीफ़ायूं ॾियूं था। बाक़ी पीपल्स पार्टी में आहियूं, उन में रहंदासीं। पीपल्स पार्टी सां असांजी नाराज़गी कोन्हे। जेका उन्हनि नुमाइंदा चूंडिया आहिनि उहे माण्हू आवाम खे डिलीवर नथा करनि। उहे पंहिंजे अयाशियुनि में पूरा आहिनि, पंहिंजे कमनि में पूरा आहिनि।
बाक़ी असां मजबूर थी इन करे असां पंहिंजो इस्तीफ़ायूं ॾिनियूं आहियूं। ज़िले लेवल जे हिसाब सां तव्हां त महर ग्रुप सां सलाहियल आहियो अली गौर ख़ान महर साहब सां, जेकॾहिं हाणे सरदार अली गौर ख़ान महर साहब चवनि था इस्तीफ़ा छो ॾिनी आहे, तव्हां मेंबरनि खे चवे इस्तीफ़ाऊं वापसि वठो, त पोइ छा थी? असां सरदार अली गौर ख़ान असांखे चवंदो न, असां सरदार अली गौर ख़ान सां ज़रूरु हुयासीं। असां पीपल्स पार्टी में सरदार अली गौर ख़ान कड़ो आहे, असां बि पीपल्स पार्टी में आया आहियूं। असां पंहिंजो फ़ैसिले सां पाण ॿधल आहियूं। असांखे क़यादत खे असां अर्ज़ु कंदासीं, छो जो आला क़यादत इन शइ जो नोटिस वठे त असां सभु डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर जेका बि आहियूं उहे आज़ारियल आहियूं। इन जे करे असां मजबूर थी इस्तीफ़ा ॾिनी आहियूं, असां ख़ुशी खां न ॾिनी आहियूं। असां पीपल्स पार्टी जे आला क़यादत खे रिक्वेस्ट कंदासीं त चेयरमैन साहब खे हटाइनि या असांजो इस्तीफ़ायूं मंज़ूरु करनि, छो जो सुभाणे असांखे वरी ॿीहर अवाम वटि वञिणो आहे। इस्तीफ़ाऊं खणी हाणे किथे वेंदा तव्हां सुभाणे? बसि असां हाणे जमा कराईंदासीं इंशाल्लाह सुभाणे DC ऑफिस में। DC ऑफिस पोइ इंशाल्लाह असां ईअं त न थींदो अॻे जीअं राति जो वरी फ़ोन अचे वरी वापसि? असांखे पहिरें बि फ़ोन कोन आई, न हाणे बि ईंदी, न थींदो न ईंदी बि सही। असां पंहिंजे ज़मीर ते मुतमिन आहियूं, पका बीठा आहियूं। तव्हां भाउ आहियो असांजा, असांजे फ़ोन ईंदी कोन्हे। चलो वरी साईं असांजो को पहिरें त बिस्मिल्लाह रहमान रहीम, असांजो को कमु कोन्हे थियोसीं 4 साल में, कुझु बि न मिलियो आहे। जेकी असां टीम ठाहीसीं उहो चेयरमैन साहब सां मिली वञी, उन जेकी ख़ातिरी कराए उन चयो बाबा असां तव्हांखे हर शइ ॾींदासीं, पर असांखे कुझु न मिलियो आहे 4 साल में। इन जे करे असां ₹80 केॾां विया? ख़बर न आहे सही, उहा त हाणे चेयरमैन को पुछो या उहे जेका मथे वेठा आहिनि उन्हनि को पुछो। अच्छा, हाणे इस्तीफ़ाऊं पकियूं आहिनि या इहे? पकियूं आहिनि सही। अच्छा हा बिल्कुलु। त जाम शेर जी वॾी महिरबानी जंहिं महफ़िल डिस्ट्रिक्ट काउंसिलरनि जी सजाई आहे। बाक़ी 4 सालनि में सरदार बंगुल ख़ान जी उन ॾींहुं ज़ियारत कंदा आहियूं जॾहिं इजलास थींदो आहे। मीर बाबा अली ख़ान बि, इहे ॿई ॾाढा भला माण्हू आहिनि, पर सियासत जी अल बे खां बि वाक़िफ़ न आहिनि। त सियासत ॿई न हिननि खे सियासत अचे थी जहिड़ो हिननि खे मौक़ो मिलियो आहे, जहिड़े ख़ानदान सां तालुक़ आहे हिननि ॿिन्हिनि धुरियुनि जो। ऐं सरदार ग़ुलाम ख़ान जो पुटु आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन बि आहे, ऐं मीर बाबर अली ख़ान जेको आहे वाइस चेयरमैन आहे। पर मां त ॾिठो आहे त हिननि खे सियासत अचे ई कोन थी जहिड़ो हुननि खे मौक़ो मिलियो आहे। ऐं उनखे नाहिल त न चयूं, पर इस्तीफ़ाऊं दाइमी तौर आहिनि या सिर्फ़ 100% दाइमी तौर आहिनि। 100% इंशाअल्लाह ताला कोन फिरंदा, हलफ़ खणी छॾियो आहे इंशाअल्लाह। अॼु सभु दोस्त जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर वेठा आहिनि, उहे 40 खां मथे वेठा आहियूं असां। त अॼु असां सभिनी दोस्तनि मुतफ़िक़ा राय सां इस्तीफ़ा ॾिनियूं आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो रीज़न आहे इस्तीफ़ा ॾियण जो। 4 साल थी विया आहिनि, असांजे डिस्ट्रिक्ट में का बि तरक़ियाती कमु कोन थियो। असां सां वादा कया विया, हर मेंबर सां वादा कया विया, पर काई वादो पूरो कोन करे सघिया। अॼु असां मजबूर थी विया आहियूं। इन उन ते असांखे इस्तीफ़ा खां सवाइ ॿियो को असां वटि ऑप्शन न हुयो। हाणे हिन महिल असां दोस्त 40 डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर वेठा आहिनि, ॿिया बि असां सां राब्ते में आहिनि। इंशाअल्लाह असां इहा ई आहे की असां डिस्ट्रिक्ट काउंसिल ऑफिस में एहतजाज बि कंदासूं ऐं उते जेको आहे इस्तीफ़ा जमा बि कराईंदासूं। ऐं असां कोशिशि कंदासीं की इजलास जे लाइ मीटिंग घुराई वञे। उन मीटिंग में जेके दोस्तनि जा जेके तहफ़ुज़ात आहिनि उहो हर को पंहिंजो बयानु कंदो हुते। ऐं असां अॼु हल्फ़नि जेके बि दोस्त आहियूं, असां हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं, असां पंहिंजो इस्तीफ़ाऊं कोन वठंदासीं। ऐं हल्फ़नि असां चऊं था असांजे दोस्तनि खे का शइ कोन मिलियो आहे। ऐं असां सां मीटिंगूं थियूं चेयरमैन साहिब जूं, असां पोइ दफ़े बजट पास कोन पिया छॾियूं, पोइ चेयरमैन साहिब असां सां कमिटमेंटूं कयूं, कंहिं बि कमिटमेंट ते कोन बीठा। ऐं इवन की असांजा फ़ोन खणण बि कोन मुनासिबु सम्झूं। को मेंबर खणी चवे कंहिं बि दोस्त जो चेयरमैन साहिब सां को राब्तो हुजे, मां नथो सम्झां कंहिं सां चेयरमैन राब्ते में हूंदो बि सही, छो चेयरमैन साहिब क़ाबिल एतिराम आहिनि, पर मेंबरनि खे उन्हनि मतिलबु का अहमियत कोन ॾिनी। अॼु मजबूर थी करे असां अव्हां जे साम्हूं इस्तीफ़ाऊं दोस्तनि जूं बि आहिनि, सभु तव्हां ॾिसी सघो था, दोस्त सभु वेठा आहिनि। केतिरा ज़िले काउंसिल जा मेंबर आहिनि जेके इस्तीफ़ा ॾियो? हाणे 40 खां 41 मेंबर जिन्हनि इस्तीफ़ाऊं ॾिनियूं आहिनि, बाक़ी को 10-15 मेंबर ॿिया आहिनि जेके असां सां राब्ते में आहिनि। को ॿाहिरि हुया, को अची कोन सघिया, उहे बि इंशाअल्लाह ईंदा जॾहिं डिस्ट्रिक्ट काउंसिल जी इजलास थींदी, या असां जॾहिं कॉल कंदासीं उन्हनि खे, पोइ असां गॾिजी करे इस्तीफ़ाऊं ते जमा कराईंदासीं।
से इन खां पहिरें बि नाराज़गियूं थियूं वरी ठा थियनि छा हाणे वरी इस्तीफ़ा जेके तव्हां चओ था इन खां पोइ वरी को ठा जो रस्तो आहे या बसि ख़तमु बंदि आहे न शइ आहे ई कोन असांखे कोरोना असर में रखंदा हुआ असां त माना उन्हनि जी रिस्पेक्ट कईसीं असां त माना मीटिंग में बि वियासीं असां ठा बि कयोसीं पर असां ठहिया कोन अच्छा केतिरा ई भेरा उन्हनि हिकिड़ा बिल जारी कया त जेके ज़िले काउंसिल जा मेंबर आहिनि दाड़ घोड़ा कनि था त असांखे कुझु नथो मिले पंहिंजो काउंसिल जे लाइ पर उन्हनि 30-40 लख रुपए जा बिल बि शो कया इहे ज़िले काउंसिल मेंबर आहिनि उन्हनि खे असां ॾियूं था छा जाइज़ फेक हुया कूड़ा हुया ये सब ये नाले मात्र से असांजो दोस्त अब्दुल रहमान साईं वेठो आहे ठीकु आहे उनजे नाले सां जेको आहे न कूड़ा बिल थिया उनखे कुझु कोन मिलियो वीचारे खे इलाही जेका मेंबर हूंदा जिन्हनि खे कोन मिलियो हे त माना हिन एहतजाज कयो वीचारे ऑन रिकॉर्ड आयो ख़बर पई असांखे कि हिन खे कुझु कोन मिलियो इलाही मेंबरनि खे कुझु कोन मिलियो अच्छा सर जीअं तव्हां जंहिं इलाइक़े में मुंतखिब थिया उन इलाइक़े में वेंदा हूंदा आवाम जी छा तव्हां ते तासुरात जो ज़िले मेंबर साईं आवाम चए थी कि शायदि हिननि खे लाइ लखनि रुपया करोड़ रुपया मिलनि था ठीकु आहे साईं असां यकीन कयो असां मुंहुं कढण जहिड़ा न आहियूं पंहिंजे इलाइक़े में हाणे असां कंहिं वटि वञूं था त उहो चवनि था कि ज़िले मेंबर खे शायदि करोड़ रुपया मिलनि था अॼु मां तव्हांजे सभिनी जे साम्हूं इहा ॻाल्हि चवां थो को खणी चवे कि बाबा असांखे ज़िले काउंसिल का अहिड़ी स्कीम ॾिनी हुजे जेका असां खणी विया हुजूं पंहिंजे यूनियन काउंसिलनि में तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस खां पहिरें हल्फिया जी ॻाल्हि कई वाक़ई हल्फिया तव्हांखे कुझु न मिलियो साईं बिल्कुलु असांखे कुझु बि कोन मिलियो आहे ठीकु आहे असांजा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे प्लेटनि जो आसरो ॾिनो वियो उन्हनि खे बि कुझु कोन मिलियो आहे बाक़ी असांखे आसरा असांखे ठाहूका ॾिना विया असां कमिटमेंट जाम थिया रिफ्रेशमेंट बि भली थींदी आहे तव्हांजी साईं उहा चवां थो न असां ख़ुशि ॾाढो कयो वियो आहे पर मिलियो कुझु कोन्हे आफ्ताब खान कुझु हिते तव्हांजा जेके मेंबर वेठा आहिनि छो त ज़िले घोटकीअ में पीपल्स पार्टीअ सां कुझु ग्रुपनि जूं नाराज़गियूं हुयूं पर हाणे मां सम्झां थो सभु जा सभु पीपल्स पार्टी में वेठल आहिनि उन में लुंड ग्रुप हुजे मार ग्रुप हुजे शर ग्रुप हुजे या मोहम्मद बख्श खान मार हुजनि उहे हिन वक़्तु सभु पीपल्स पार्टी में वेठा आहिनि जेके तव्हां सां हिन वक़्तु वेठल आहिनि छो त तव्हां मार ग्रुप सां सलाहियल आहियो छा तव्हां सां लुंड ग्रुप शर ग्रुप या के ॿिया तव्हां सां गॾियल आहिनि या सिर्फ़ु तव्हां मार ग्रुप वारा अॼु इस्तीफ़ा ॾियो पिया साईं ॾिसो न हिते ग्रुप कोन्हे असां टोटल सभु पीपल्स पार्टी में आहियूं ठीकु आहे असां जेका इस्तीफ़ा ॾियणु असां पार्टी क़यादत ताईं असांजी जेको आहे न हिकिड़ी पहुचायूं था पिया एहतजाज पहुचायूं था पिया कि साईं ॾिसो तव्हांजे ज़िले चेयरमैन असांखे कुझु कोन ॾिनो आहे असां को पीपल्स पार्टी मां इस्तीफ़ा कोन ॾिनो आहे या पीपल्स पार्टी कोन छॾियो आहे असां पार्टी में आहियूं पर असां डिस्ट्रिक्ट काउंसिल जे सीट तां असां इस्तीफ़ा ॾिनी आहे काउंसिल जेको मुंहिंजो सुवाल हो त छा लुंड ग्रुप मार ग्रुप सभु जा जेके सलाहियल त ज़रूरु दोस्त आहिनि साईं ॾिसो न उहे सभु पीपल्स पार्टी में आहिनि ख़ालिद अहमद खान हुजे अली गौर खान हुजे सभु पीपल्स पार्टी में आहिनि इस्तीफ़े में उहे शामिल साईं सभु दोस्त सभु वेठा आहिनि तव्हांजी रहसियात माशाल्लाह सुठो महफ़िल जमी पई आहे सभु दोस्त आहिनि सभु लुंड ग्रुप जा आहिनि मार ग्रुप जा आहिनि सभु गॾु आहिनि असां हिते ग्रुप खां हटी करे पाण में हिकिड़ो इताद थियो बाबा डिस्ट्रिक्ट काउंसिल में असांखे कुझु न वसूल थो थिए इन डिस्ट्रिक्ट काउंसिल खां हथु कढूं त बहितर आहे इज़त रहंदी जेके टाइम निभायोसीं कीता लोड़िया बाक़ी वञी कुझु ई कोन न मिलियो आहे न मिलण जो असांखे आसरो बि आहे न को असां पोइ न हटंदासीं असांजा एतिराम लाइ किन वॾा आहिनि बहरहाल उहे चऊं था बि असांजो हथु मथे असां डिस्ट्रिक्ट काउंसिल में कॾहिं कोन वेंदासीं हाणे जेतिरो त इहो चेयरमैन हूंदो मिलिया हूंदो ख़ैरु